जामशोरो में GDA वफ़द सरदार अब्दुल रहीम हसनैन मिर्ज़ा ऐं ॿियनि जी अॻवानी में SUP चेयरमैन सैयद जलाल महमूद शाह, रोशन अली बोड़ो ऐं ॿियनि सां मुलाक़ात कई। GDA वफ़द ऐं SUP अॻवाननि विच में मुलाक़ात दौरान सिंध जे मुख़्तलिफ़ मसइलनि ख़ासि तौर ते बल्दियाती इलेक्शन बाबति ॻाल्हि ॿोल्हि थी। मुलाक़ात बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे सरदार अब्दुल रहीम ऐं जलाल महमूद शाह चयो त मौजूदा सूरतहाल में इलेक्शन कमीशन पारां बल्दियाती इलेक्शन जो ऐलान कयो वियो आहे। असां सम्झूं था त इहो ऐलान पीपल्स पार्टी खे फ़ाइदो रसाइण ऐं इलेक्शन जा नतीजा पीपल्स पार्टी जे हक़ में ॾियारण जी कोशिश आहे। उनमें सिंध हुकूमत जी बदनियती शामिल आहे। अॻवाननि वधीक चयो त बल्दियाती निज़ाम जो कानून गैर वासी आहे। उन्हनि लाइ वाज़े तौर इख़्तियारनि जे हेठें सतह ताईं मुंतक़िली ऐं अवाम जी बहितरी लाइ कानून साज़ी थियणु घुर्जे। SUP ऐं GDA अॻवाननि चयो त पीपल्स पार्टी, मुस्लिम लीग नून ऐं MQM विच में थियल मुआहिदे खे सिंध दुश्मन मुआहिदो सम्झूं था। उन मुआहिदे ख़िलाफ़ एहतजाज जो सिलसिलो जारी रहंदो। अॻवाननि चयो त सिंध में फौरी तौर प्रोविशनल फाइनेंस कमीशन जोड़ी वञे, जंहिं ज़रिए माली वसीलनि जे विच ज़िलनि, तालुक़नि ऐं UCs ताईं कई वञे। अॻवाननि चयो त मुलाक़ात में उन ॻाल्हि ते इतफ़ाक़ थियो आहे त SUP ऐं GDA मुस्तक़बिल में सिंध एजेंडा ते गॾियल मुशावरत करे सिंध जे मसइलनि ते गॾियल लाहे अमल जोड़ींदा ऐं मकानी चूंडुनि में हिसो वठण बाबति मुशावरत जो सिलसिलो पिणु जारी रहंदो।